अस्सलाम वालेकुम रहीबक साहब। वालेकुम सलाम साईं। तव्हांजी इन्वेस्टिगेशन किथे पहुती? बसि अची पहुता आहियूं। हालात ऐं वाक़ियात जे मालूम थियण खां पोइ सभु रस्ता अज़ीम ख़ान जे घर पिया वञनि। ओ आफ़ताब जा त वारंट जारी करे छॾिया आहिनि। फिलहाल वो किथे वञी लिखी पियो आहे। अज़ीम साहब बि ताउन न पियो करे। मां पाण तव्हांखे फ़ोन करण वारो हुयुसि। अज़ीम ख़ान मूं वटि आयो हो, तव्हांजी शिकायत पई कयई। तव्हां मथस काफ़ी प्रेशर विधो आहे। असांजी त मजबूरी आहे। पुट खे गिरफ़्तार करण लाइ पीउ ते दबाव विझणु ज़रूरी आहे। न त ॿी सूरत में असां अज़ीम ख़ान ते बि हथ खणी सघूं था। आफ़ताब तव्हांजो न्याणो आहे। जेकॾहिं तव्हांखे हुन जे बारे में का बि खुड़क आहे त मूंखे ज़रूरु ॿुधायो। मां कानून जो एहतराम कंदो आहियां। मुंहिंजे लाइ कानून रिश्तनि खां वधीक अहम आहे। तव्हां बेफ़िक्र थी कमु कयो। थैंक यू सर। भाउ पाण त ग़रीब माण्हू नाश्तो कंदा आहियूं, तव्हां त कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट कंदा पोइ अलाए वणे अलाए न। न यार का ॻाल्हि, मां हिननि फॉर्मेलिटीज़ में न पवंदो आहियां। तव्हांजो बाबा साईं जा मूं ते वॾा अहसानात आहिनि, शायदि मां इहा ज़िंदगी भर लाहे नथो सघां। बाबा साईं तुंहिंजी ॾाढी तारीफ़ पे कई, चई गुलफाम ते अखियूं ॿूटे एतबार कजांइ, पंहिंजो बचो आहे। साईं जो हुकुम अखियुनि ते जान बि हाज़िर आहे। बसि यार 2-3 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, जीअं मामिलो सेट थी वेंदो हितां हलियो वेंदुसि। तव्हांजो पंहिंजो घर आहे, जेतिरा ॾींहं रहो भले अखियुनि ते। हीउ इलाइक़ो शहर खां केतिरो परे आहे? शहर खां घणो परे न आहे सर। दरअसल हीउ जेको ॻोठु आहे अॻु में ठहियो हुयो, बाद में यूनिवर्सिटी हिते ठही, जंहिंजे करे हीउ ॻोठु जेको आहे थोरी अहमियत जो हामिल थी वियो आहे। यार ॻाल्हि ॿुधी, एरिया सेफ त आहे न? हा बिल्कुलु, पर इहो आहे सर जो थोरो ॿाहिरि अचण वञण में एहतियात कजो। बसि यार इहा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे मारे थी, मां घुमण फिरण वारो माण्हू हिते क़ैद थी वियो आहियां। मजबूरी आहे सर, साहब मना कयो आहे त आफ़ताब साहब खे जेको आहे थोरो ॿाहिरि वञण खां मना कजो। यार मुंहिंजो हिकिड़ो कमु कंदे? कुम कयो साईं? तूं पंहिंजे नाले ते मूंखे का बि सिम आणे ॾे, सेट मूं वटि आहे, यूज़ कंदुसि। सर बिल्कुलु, तव्हां नाश्तो कयो, मां तव्हां लाइ सिम बि पंहिंजे नाले ते वठी थो अचां, अख़बारूं बि तव्हां लाइ। छा मां वेही सघां थी? वियो छो भला? अॼु तूं वेहण जी इजाज़त पई वठी? मूं जा मालिक आहियो, मना बि करे सघो था। अहिड़ी त का बि ॻाल्हि कान्हे का। जॾहिं खां आयशा खे वठी आया आहियो, मुंहिंजे कमरे जो रस्तो ई विसारे छॾियो अथव। रिवायती अंदाज़ में छो पई पुछी? ज़ाल आई मुंहिंजी, हुकुम करे सघे थी? न, एहसास थी ॼाणायां। छो मुंहिंजी चाहत में तोखे का कमी नज़र आई आहे छा? ज़ाहिर आहे, किथे 20 सालनि जी छोकिरी ऐं किथे 40 सालनि जी। तूं भुलियल आहीं, चाहत उमिरनि जी मोहताज न आहे हूंदी। ख़ैर, तव्हां अणॼाणीअ में हिकिड़ो वॾो ब्लेंडर करे छॾियो आहे, ऐं मां त हुनखे गुनाह अज़ीम चवंदसि। अच्छा, ॿुधायो त मां कहिड़ो गुनाह अज़ीम कयो आहे? आयशा सां शादी। आशा जे पोयां छो पइजी वई आई? हू त मेंटली ॿार आहे। तव्हांखे ख़बर आहे त इहा ॿार शराज़ जी महबूबा हुई, ऐं हू ॿिए हिक ॿिए सां जुनून जी हद सां ई प्यार कंदा हुया। शट अप! तूं जेलेसी में घणो कुझु चई वई आहे। मां कूड़ थी ॻाल्हायां न त वञी पंहिंजी आयशा खां पुछ। हिकिड़ी महबूबा खे माउ जे रूप में आणे तव्हां कहिड़ो सवाब जो कमु कयो आहे? पुट, हाणे हालात पंहिंजे फेवर में न आहिनि रहिया। ऐसे जो वाज़न अल्लाह में चई वियो आहे त जेकॾहिं आफ़ताब खे हाज़िर न कंदो त तोखे खणंदुसि। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल थी पवे त तूं पंहिंजे पीउ जे घर हली वञ। प्लीज़ बाबा, तव्हां ईअं त न चओ, प्लीज़। वो ज़िंदगीअ में कॾहिं बि कंध वराए पोइते न आहे ॾिठो, पर अॼु ज़िंदगी बचाइण ॾुखियो थी पियो आहे। मां पंहिंजी औलाद सां बेइंतिहा प्यार कंदो आहियां। उन्हनि खे
तकलीफ़ में न ॾिसी सघंदो आहियां। जंहिं वक़्तु आफ़ताब जी गोली सुलागे लगी तो प्लीज बाबा त ये न रहो। मूंखे ई आफ़ताब खे तव्हांजी ज़रूरत आहे। तू सही थी चई पुट। मूंखे हिम्मत ऐं हौसले खां कमु वठिणो पवंदो। मूंखे आफ़ताब जी ज़िंदगी बचाइणु सभ खां ज़रूरी आहे। पुट मां तोखां शर्मिंदा आहियां। मां आफ़ताब खे हमेशा ॿी शादीअ लाइ ज़ोर भरींदो हुआसि, पर हू हमेशा इनकार कंदो हुयो। हुनखे तोसां बेइंतिहा प्यार हुयो। इहा हक़ीक़त आहे, हक़ीक़त आहे इहा। बाबा मां अल्लाह साईं का दुआ थी कयां त तव्हांजो ई आफ़ताब जो साथ हमेशा मूंसां गॾु रहे। मूंखे तो ते फ़ख़ुरु आहे पुट। तो जंहिं न्यास ऐं निवड़त जो मुज़ाहिरो कयो आहे उनजो फल तोखे ज़रूर मिलंदो, ज़रूर मिलंदो। इहो मुंहिंजो माज़ी हो ऐं मां पंहिंजे माज़ी खे यादि नथी करणु चाहियां। इहो मुंहिंजे सुवाल जो जवाबु न आहे। तव्हां जेको पुछणु चाहियो था उनजो जवाबु मुंहिंजे वस में न आहे। के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि कि ज़बान ते न आणे सघबियूं आहिनि। पर मां इहो सभु कुझु ॿुधणु चाहींदुसि। जेकॾहिं मां न ॿुधाइणु चाहियां त पोइ इहा ज़्यादती थींदी। जेकॾहिं कुझु सच आहे त उहो मां ॿुधण जी सघ रखां थो। इहा ॻाल्हि तव्हां शिराज़ खां पुछी सघो था। मां तुंहिंजे वातां ॿुधणु थो चाहियां। शिराज़ ऐं मां हिक ॿिए सां प्यार कंदा हुआसीं। कंदा आहियो या कंदा हुयो? शिराज़ सना सां शादी करे मूंसां बेवफ़ाई कई हुई ऐं तूं शिराज़ जी बेवफ़ाई जो बदिलो मूंसां शादी करे पूरो कयो। मां बेवफ़ाई जे जंहिं अज़ियत में मुब्तला हुअसि मूंखे पंहिंजो ई होश न हो। जॾहिं आपी मूंखे शादी लाइ चयो तॾहिं मां बग़ैर कुझु ॾिसे ई शादी लाइ हा कई। ऐं जॾहिं मां हिते तव्हां सां आयसि त शिराज़ खे ॾिसी मूंखे ज़हनी धकु लॻो जेको मां बयानु बि नथी करे सघां। जीअं अव्हां पिया सोचो तीअं ई शिराज़ पियो चवे त मां ॼाणी वाणी तव्हां सां शादी कई आहे ऐं मां दौलत जी लालची आहियां। तव्हां पाण ॿुधायो, छा मां पैसे जी लालची आहियां? हिते अची मां तव्हां सां कहिड़ो पैसनि जो मुतालबो कयो आहे? मां त जिन ॿिनि कपिड़नि में आई आहियां मूं वटि त बसि उहे ई आहिनि। हींअर शिराज़ सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे, कहिड़ो तालुक़ु आहे? उहो ई जेको शरीयत मूजिब हिकु माउ जो कंहिं पुट सां हुजणु खपे। मूंखां अणॼाणाई में वॾो गुनाह सरज़द थियो आहे। मां शिराज़ खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि?
मां शिराज़ जी ख़ुशियुनि ते शब खून आयो आहे। हा मुंहिंजा मौला मूंखे रहम कजांइ, मूंखां वॾी ग़लती थी आहे। मां पंहिंजो पाण खे कॾहिं बि माफ़ कोन करे सघंदुसि। बिलीव मी, मूंखे जेकॾहिं ख़बर हुजे हा त मां कतई बि ईअं कोन कयां हा। मूंखे का बि ख़बर कान हुई तुसें शादी हिकिड़ो हादसो ज़िंदगी जी वॾे में वॾी ग़लती। I'm sorry, Shiraz. I'm sorry. तव्हांखे मूंसां गॾु थाणे ते हलणो पवंदो, छो त जेको टाइम असां तव्हांखे ॾिनो हो उहो टाइम गुज़री चुको आहे ऐं तव्हां आफ़ताब खे पेश कोन कयो आहे। तव्हां हरू भरू मूं ते प्रेशर था विझो। जॾहिं आफ़ताब जी मूंखे ख़बर ई न आहे त मां कीअं ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, पोइ तव्हां असां सां थाणे ते हलो। 2-3 ॾींहं महिमान थियो, आफ़ताब खे ख़बर पइजी वेंदी त पाणी थाणे ते अची वेंदो। तव्हां मूंखे थाणे ते नथा वठी वञी सघो। मां शहर जो मोज़िज़ माण्हू आहियां। छा मोज़िज़ माण्हू थाणे ते नथो हली सघे? को ॾोह त हुजे, को गुनाह। तव्हां असांजो वक़्तु पिया ज़ाया कयो। मां पंहिंजा जवान इन लाइ अंदरि न वठी आयुसि जो मूंखे तव्हांजी इज़त जो ख़्यालु हुयो। तव्हां शायदि ईअं आसानी सां कोन हलंदो। तव्हां हलो था या पंहिंजे जवाननि खे सॾु कयां मां पंहिंजे वकील सां ॻाल्हाइण थो चाहियां। तव्हां पंहिंजे वकील सां थाणे ते बि हली ॻाल्हाए सघो था। मां पंहिंजी नुंहं सां मिली अचां? ठीकु आहे, मिली वठोसि भले। पुट पुलिस मूंखे वठण आई आहे, मां वञा थो। केॾा बाबा? थाणे ते पुट। छो? हिम्मत न हार पुट। जेकॾहिं तूं रोईंदी आहे त मां बि हिम्मत हारजी वेंदुसि। जेकॾहिं आफ़ताब जो फोन अचे त चइजांसि त मुंहिंजो फिक्र न करे ऐं पंहिंजो ख़्यालु करे। ऐं तूं पुट पंहिंजे पीउ जे घर हली वञजांइ। ऐं हा पुट, हल मुंहिंजा कपिड़ा कढ त मां चेंज करे वठां। हल बाबा। तव्हां सॼो बाबा? हा, मूं तोखे इन करे सॾियो आहे जो तोखां हिकिड़ी हक़ीक़त पुछणी आहे। मूंखे उमेद आहे त तूं सच सच ॿुधाईंदे। मुंहिंजो ख़्यालु आहे त मां कॾहिं बि तव्हां सां कूड़ न ई ॻाल्हायो ऐं न ई वरी कूड़ ॻाल्हाइण जी ज़रूरत पई आहे। आशिया सां केतिरो प्यारु कंदो आहीं? छा? मुंहिंजो मतिलबु आहे त मूंसां शादी खां अॻु में तूं आशा सां केतिरो प्यारु कंदो आहीं? बाबा उहो मुंहिंजो माज़ी हुयो ऐं प्लीज़ तव्हां माज़ी जा वर्क न उथलायो। मूं सभु कुझु विसारे छॾियो आहे, सभु कुझु। पर मां कुझु बि कोन विसारियो आहे। मूंखां अणॼाणाई में जेको गुनाह थियो आहे मां उन ते सख़्तु शर्मिंदा आहियां। ज़िंदगीअ में मूं अॼु ताईं कंहिंजे अॻियां नज़रूं कोन झुकायूं अथमि, पर
पर अॼु तोसां नज़रुनि मिलाइण जे क़ाबिल कोन रहियो आहे। सम्झ में नथो अचे त मां पाण खे कहिड़ी सज़ा ॾियां। छो था मूंखे गुनाहगार कयो बाबा? मां इन क़ाबिल न आहियां जो मुंहिंजो पीउ मूंसां कन्फेस करे। मां तव्हांजी इज़त कंदो आहियां ऐं मां नथो चाहियां त तव्हां जूं नज़रूं हेठि अचनि। तो कुझु बि चओ, पर मां पंहिंजो पाण खे कॾहिं बि माफ़ न करे सघंदुसि। तुंहिंजी ख़ुशियुनि ते जेको अणॼणाई में मूं धाड़ो हयो आहे, मां उन जो कफ़ारो अदा करणु थो चाहियां। नो बाबा, तव्हां अहिड़ो कुझु बि न कंदो जो मां पंहिंजी नज़रनि में किरी पवां। मूंखे दुनिया जी हड़नि ई ख़ुशियुनि खां तव्हां वधीक अज़ीज़ आहियो। नो शीरस बाबा, नो। जेकॾहिं मां अहिड़ो फ़ैसिलो न कयो त मां सॼी ज़िंदगी पंहिंजे ज़मीर जे आॾो पेशेमान रहंदुसि। इन लाइ मां सोचियो आहे त मां आशा खे तलाक। नो बाबा, नो, फॉर गॉड्स सेक तव्हां अहिड़ो कुझु न कंदो। बाबा, जेकॾहिं तव्हां अहिड़ो कुझु कयो त मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदुसि। मूं सभु कुझु विसारे छॾियो आहे बाबा, सभु कुझु विसारे छॾियो आहे, पर रिश्तनि जो एहतराम मुंहिंजे लाइ वधीक अहमियत रखे थो। अज़ीम ख़ान, तव्हांखे चांहि बांहि पियारियूं, तव्हांजी ख़िदमत कयूं। यार केसि ताईं चाहिं पीअंदुसि? तव्हां हरू भरू मूंखे हिते विहारे वेठा आहियो। साईं, तव्हां बि हाणे ज़िद छॾियो। तव्हांखे हिते विहारे असांखे कहिड़ी ख़ुशी थी मिले। आफ़्ताब असांजे हवाले कयो, पोइ आराम सां घर हलिया वञो। मां तव्हांखे चई चई थकिजी पियो आहियां, तव्हां यकीन छो नथा कयो? असां वटि हर माण्हू इहो ई चवंदो आहे, हीउ थाणो आहे साईं। तव्हां ख़ुशि नसीब आहियो जो तव्हांखे असांजो साहब सुठो मिलियो आहे, न त असां ऐसे छो ॾिठा आहिनि जिन बि तोबह तोबह कंदा आहिनि। मां हिन सोसाइटी जो मोतबर माण्हू आहियां, मूंखे कहिड़े ॾोह में हिते विहारियो अथव? साईं वॾा, थाणे में अचण खां पोइ सभु हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, केरु नंढो वॾो न हूंदो आहे। रहियो तव्हांजो ॾोह, तव्हां आफ़्ताब खे लिकाए पुलिस खे गुमराह पिया कयो। कहिड़ी साबिती आहे तव्हां वटि जो मां आफ़्ताब खे लिकायो आहे? तव्हांजे अचण खां अॻु में आफ़्ताब वयल हो। छा मूंखे फ़रिश्ते अची ॿुधायो त पुलिस आफ़्ताब खे ॿधण थी अचे पई ऐं मूं वञी लिकायो? जेकॾहिं मूंखे थाणे ते विहण सां तव्हांखे आफ़्ताब मिलंदो त मां सॼी उमिरि तव्हां वटि हिते विहण लाइ तयारु आहियां, पर आफ़्ताब खे कीअं ख़बर पवंदी त संदसि ॾोह में मां हिते थाणे ते बंदि आहियां? तॾहिं त चवां थो, आफ़्ताब खे असांजे हवाले कयो, तव्हां हलिया वञो। कहिड़ो कसम खणी तव्हांखे ॿुधायां त तव्हांखे यकीन अचे? हिते त हिकु हिकु माण्हू मूंखां इहो थो सुवाल करे पियो। ज़ाहिर आहे हर कोई पुछंदी, कंहिंखे जलींदे आफ़्ताब कातिल आहे, मुजरिम आहे। तव्हांखे को हक़ नथो पहुचे मुंहिंजे पुट खे कातिल चवण। नाम नियाद सबूतनि ते तव्हां हर हिक ते इल्ज़ाम हणी सघो था। पुलिस जो कम आहे सबूत गॾु करणु, सज़ा जो अख़्तियार कोर्ट सगोरी कयो। जेकॾहिं कोर्ट सगोरी उनखे बरी करे थी त असां केरु थींदा आहियूं उनखे कातिल चवण वारा? एग्ज़ैक्टली, मां बि इहो ई थो चवां। पोइ हिते मूंखे रखण जो कहिड़ो जवाज़ आहे? ॾिसो, कुझु ॻाल्हियूं असां पंहिंजी मर्ज़ीअ ते ॿुधंदा आहियूं, केस खे सवलाईअ सां हल करण जे लाइ, कंहिंखे तकलीफ़ ॾियण लाइ न। तव्हां आफ़्ताब जा पीउ आहियो ऐं पुट पीउ खे थाणे ते ॾिसी पाण मुरादो अची हाज़िर थींदो आहे। जेकॾहिं हिलाली पुट आहे त ॾाढो ज़ोरावर आई रही बख़्श, हालात ऐं वाक़ियात ख़िलाफ़ थी पिया आहिनि। न त छा कयो आहे? बदिली कराए छॾियो आहे न त मूंखां अलावा को सरफिरियो आयु न, सिधो लाकअप में बंदि करे छॾी आहे। मां त वरी बि तव्हांखे इज़त सां कुर्सीअ ते विहारे वेठो आहियां, चाहियूं पीआरियांव थो, ख़िदमतूं कयांव थो, ॿियो छा कयां अञा मां? हेलो आफ़्ताब, आफ़्ताब तुम किथे? पुलिस बाबा की खड़ी में ही है। हाँ, मूंखे ख़बर पई आहे, तूं परेशान न थी। आफ़्ताब तुम किथे? मां तोसां मिलण थी चाहियां, मां अकेली थी रही आहियां। प्लीज़ आफ़्ताब तूं मूंखे ॿुधाए, मां तो रिमाइंडर थी अचां तो वटि। जाने, मां जंहिं जाइ ते आहियां तूं हुते नथी अची सघीं। बसि फिक्र न कर, तूं अता साहब खे फ़ोन कर ऐं उन खां हेल्प वठि। जेकॾहिं हू चाहे न, तूं पापा खे हिकिड़े मिंट में थाणे तां छॾाए थो सघे।
हाँ हाँ मां हींअर ई बाबा खे फोन कयां थी। मां तोसां वधीक ॻाल्हाए नथो सघां, किथे पुलिस तुंहिंजो फोन ट्रेस न करे। मुंहिंजो ख्याल रखजांइ। ओके। हेलो लिसन। हेलो बाबा। जी मुंहिंजा बाबा ख़ैर त आहे न? बाबा ख़ैर न आहे, अंकल अज़ीम खे पुलिस वठी वई आहे। छा? पर अज़ीम जो कहिड़ो ॾोह आहे? आफ़ताब खे ट्रैप करण जे लाइ अंकल अज़ीम खे पुलिस खणी वई आहे। प्लीज बाबा तो अंकल अज़ीम खे वठी अचो, मां ईअं ई डिस्टर्ब लॻी पई आहे। अंकल जी परेशानी मूंखे हथ मोयो करे छॾियो आहे, मां मरी वेंदसि बाबा, प्लीज आई नीड योर हेल्प ना। ओके लेट मी टॉक टू पुलिस। तूं फिक्र न कर। अज़ीम खान हाणे वक़्तु कोन बचियो आहे, जेकर इज़त सां ॿुधाई त ठीकु आहे, जे न त पोइ मूंखे मयार न ॾिजाए। अञा कहिड़ी मयार ॾींदासीं? ते कहिड़ी तकलीफ़ आहे तोखे? घर जहिड़ियूं सहूलियतूं अथई, पोइ बि परेशान आहीं। तव्हां चाहियो था त आफ़ताब इनकाउंटर में मारिजी वञे? हू असांखे आसानी सां वठी त कोन ॾींदो। जेकॾहिं हुनखे ज़िंदा ॾिसणो अथई त पोइ ॿुधाए, वधि में वधि केस हलंदो। मुमकिन आहे त घटि सज़ा अचेसि, घटि में घटि ज़िंदा त हूंदो। जेकॾहिं असांजी गोलीअ जे वर चढ़ियो सॼी ज़िंदगी बि मूंखे तो ते रहम थो। थोरो मूंसां पुलिस पार्टी तयारु वेठी आहे ऐं ज़ाहिर आहे आफ़ताब असांखे एतिरो आसानी सां त वठि कोन ॾींदो। हू गोली हलाईंदो ऐं पुलिस बि पंहिंजे बचाव में गोली हलाईंदी। केरु मरे थो ऐं केरु बचे थो इहो त वक़्तु तव्हां वञी सघो था। साईं तव्हां अज़ीम खान खे छॾे ॾिनो छा? हा, ॾाढो पको माण्हू, ईअं कॾहिं बि कोन ॿुधाईंदो। तो ईअं कर, अज़ीम जी चुरपुर ते नज़र रख, ही कहिड़े वक़्तु बि आफ़ताब सां मिलंदो। ठीकु है? जी सर। पापा थी थो सघे त तव्हांखे छॾे ॾियण में पुलिस वारनि जी का चाल हुजे। मुंहिंजो ख्याल आहे त पुलिस खे यकीन थी वियो हूंदो, छो त हुननि मूं ते हर क़िस्म जो प्रेशर विझी ॾिठो। पापा तव्हां हिन एस एच ओ खे नथा सुञाणो, हू इंतहाई शातिर क़िस्म जो इंसान आहे। तूं दिलि जाए रख पुट, मूंखे अहिड़नि माण्हुनि सां खेॾण में मज़ो ईंदो आहे। हा तूं ॿुधाए, तोखे हिते रहण में का तकलीफ़ त कोन थी? पापा तकलीफ़ कहिड़ी, पर केसी ताईं मां हिते अहिड़ी रूपोश वारी ज़िंदगी पियो गुज़ारींदुसि। हेठि हिकिड़े ॾींहुं त मूंखे ॿाहिरि अचिणो पवंदो न। थोरो सब्र कर बाबा, मां हिन एस एच ओ जी बदिली कराइण में लॻो पियो आहियां। हीअ त पर्सनल दुश्मनी ते लही पियो आहे। पापा तव्हां भुलियल आहियो, पापा ही इंसान अता मोहम्मद जे इशारनि ते पियो थो हले। बस पुट, पंहिंजी क़िस्मत खे चओ, छा सोचियोसीं छा थी वियो। पापा मां तव्हांजे करे ज़हर जो टुक भरे ख़ामोश थी वियुसि, न त इन्हनि ॿिन्ही पीउ पुटनि खे मां ॾींहं जा तारा ॾेखारिया हा। अञा वक़्तु पियो आहे पुट, पल पुराणा कोन थींदा आहिनि। अता मोहम्मद मुंहिंजी दोस्ती ॾिठी आहे, दुश्मनी न। दुश्मनीअ में मां सभिनी खां लताड़े वेंदुसि। बस तुंहिंजे मथां भला टरे। चङो पोइ मां हलां थो।
सर आफ़ताब जो पतो पजी वियो आहे जिते उहो लिखियलु हुयो। गुड। कीअं ख़बर पई? अज़ीम ख़ान जो पीछो कयोसीं। मौसमियात वारे इलाइक़े में हिकिड़ी कची आबादी में हुयो जिते गुलफाम नाले छोकिरे जे घर में वियो। काफ़ी देरि खां पोइ जॾहिं ॿाहिरि निकितो त साणसि आफ़ताब बि गॾु हुयो। अज़ीम ख़ान जे वञण खां पोइ आफ़ताब चौधारी जाइज़ो वरितो ऐं वापसि घर हलियो वियो। बसि पोइ देरि न थियणु घुरिजे। इन खां अॻु जो आफ़ताब पंहिंजी जॻहि मटाए असांखे रेड करणु घुरिजे। तूं जवाननि खे तयारु कर, 15 मिंटनि जे अंदरि अंदरि हलूं था रेड करणु। जी सर। गुलफाम जी साईं। अब ॾिस इहो दरवाज़े ते केरु आहे? जी हाँ। पर एहतियात सां। जी हाँ। केरु? ख़बर न आहे पापा, अलाए केरु हुजे। केरु आहे? गिरफ्तारी पेश तो करे, पर खुदा जो वास्तो नहीं, गोली ना लाजोस, गोली ना लाजोस। इनके चो तू शराब पत्ता खाने तेले चालाकी न करे, न तो आई विल शूट हिम। बिल्कुल ताकि गिरफ्तारी नहीं तो मैं गिरफ्तार कयो। जिंदा तो हूं ना, जिंदा तो हूं ना। हां, जिंदा पापा। शेरी, शेरी। ही पासपोर्ट छो कढियो अथई? मां वञी रहियो आहियां। 12 बजे मुंहिंजी फ्लाइट आहे। छा? चरियो थियो आहीं छा? जेकॾहिं हिते मां रहियुसि त अञा वधीक चरियो थींदुसि। न, मां तोखे वञण न ॾींदसि। तूं भले मूंखे न अपना, पर नज़रुनि जे साम्हूं त रह न। मां तोखां सिवा नथी रही सघां। प्लीज़ तूं न वञ। मां तोखे न वञण ॾींदसि। मूंखे देरि पई थिए। शेरी प्लीज़ तूं मूंखे छॾे न वञ। खुदा शेरी अंकल, अंकल प्लीज शिराज के रोकियो। अंकल वो हमेशा हमेशा चलाए बाहर पियो वञे। प्लीज अंकल, अंकल प्लीज तव्हां हुनखे रोकियो। प्लीज अंकल, अंकल वो हमेशा हमेशा चलाए थो वञे। वञण ॾेसि। वञण वारे खे अॼु ताईं कंहिं बि कोन रोकियो। आप प्लीज आप उनके रोकियो। वो हलवा भी दो। आप मार्शल आर्ट्स का बगैर नहीं रह सकता। प्लीज आप प्लीज प्लीज मत कर दिया आप प्लीज। ना ना, प्यार के खैरात में ना है गुरबो। मां वञी रहियो आहियां। 12 बजे मुंहिंजी फ्लाइट आहे।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।